अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां जो मेज़बान एजाज़ लेवान जी खिदमत में हाज़िर आहियां। अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल A4B ऑफिशियल। दोस्तों, काफ़ी अरसे खां बाद अवां सां ॿीहर मुखातिब थिया आहियूं। तव्हां सोचींदा हूंदव त शायदि चैनल छॾे विया या को प्रॉब्लम थी वियो, तंहिं करे माना जेको आहे त नवां वीडियो न पिया चाढ़नि, अपलोड न पिया कनि। को बि प्रॉब्लम न हो, अहिड़ी का बि ख़ासि ॻाल्हि न हुई। थोरा पंहिंजा ज़ाती कमकार हुया, इन हवाले सां जेको आहे त असां वीडियो ठाहिणु थोरो बंदि कयो हो, न पिया ठाहियासीं वीडियो। हाणे वरी असां अॼु वीडियो ठाहिण जी शुरूआत कई आहे। हाणे इंशाअल्लाह अव्हां खे जीअं अॻे रोज़ारी कर वीडियो नवां मिलंदा रहंदा। वफ़ा ज़फ़र सां जेको आहे असांजो इंटरव्यू आहे, तमामु परस्तार आहिनि मौलवी साहब जा, मुमताज़ मौलवी, जेको इन टाइम किंग ऑफ सिंध जो जन खे लक़ब ॾिनो वेंदो आहे, उन्हनि जा परस्तार आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, पुछंदासीं तव्हां कीअं परस्तार थिया वियो उन जा, ऐं तव्हांखे कीअं मौलवी सां इश्क़ु लॻो, ऐं तव्हां मौलवी जा कहिड़े हिसाब सां परस्तार थिया विया, ऐं तव्हांखे कहिड़ी शइ उन जी वणी, ऐं तव्हांखे या को कलाम उन्हनि जो वणियो, मौलवी सां इश्क़ु कीअं थियो, ऐं कहिड़ी उन जी अंदाज़ उन्हनि जो तव्हांखे वणियो, या को सॉन्ग उन्हनि जो वणियो तव्हांखे, या कहिड़े हिसाब सां तव्हां माना उन्हनि जो जेको आहे उन्हनि जे इश्क़ में अञा ताईं जेको आहे कटिंग वग़ैरह माना जेको आहे तव्हां उन नरा स्टाइल रखिया आहिनि, इहो छा वजह? इहो साईं मां तव्हांखे ॿुधाईंदुमि इजाज़त जी। मां ॿुधंदो हुयुमि माना जेके उनजा माना जेके गाना ईंदा हुया, माना जेके गाना माना पहिरियां अञा न आया हुया, माना जेको माना शाइरी कंदो हुयो, माना जेकी शाइरी में मां उनजा ॿुधंदा हुयुमि गीत, माना मां उनखे माना शाइर माना मां हिकिड़ो इहो मुमताज़ मौलवी जेको माना ॿुधंदो हुयुमि। सही सम्झे? माना उनजी मां शाइरी माना ईअं ॿुधंदो रहियुमि। हिकु ॾींहुं मां माना ॾिसां वेठो माना उन्हनि जेकी फिल्म आई जेकी नई, बिल्कुलु उनमें माना उन्हनि जो गानो जेको आयो, माना उहो मां जेको ॿुधो, वरी मां उहो गाना भरायमि, माना उन्हनि हिसाब सां माना मां माना मुमताज़ मौलवी खे माना जी मौलवी सां केतिरी मोहबत ऐं केतिरो प्यार आहे? मोहबत त माना ॿुधाइण जी बि न आहे, उन सां माना घणी आहे माना असांजी मोहबत, माना इलाही उन सां माना प्यार कंदा आहियूं असां। अच्छा, हा सही। तव्हांजे इन टाइम में तव्हां उन्हनि जा तव्हां वटि केतिरा कलाम पिया हूंदा, तव्हांजे मोबाइल में केतिरा कलाम पिया आहिनि, ऐं केतिरा तव्हां कलाम उन्हनि जा ॿुधी चुका आहियो? कलाम जेके उनजा माना जेको पहिरियों एल्बम आहे जेके आया आहिनि, पहिरियों खां वठी हाणे जेके माना 46-48 एल्बम ताईं असां वटि माना मां वटि माना गाना आहिनि। अच्छा, मुकमल गाना पिया आहिनि। उहो को असांखे उन्हनि गाननि मां हिकिड़ो गानो ॿुधायो जेका तव्हां वटि मौजूदु आहिनि, तव्हां ॿुधंदा आहियो पाण जेको मां हाणे गाना माना ॿुधंदो हुयुमि। हिकिड़ो त इहो गानो ॿुधुमि जेको कारे वॻे वारो कारो वॻो लहे नथो। हिकु इहो ॿियो मां ॿुधुमि पंहिंजो जेको शाइर असगर मुगैरी बाडरे शहर जो आहे, जेको शाइर प्यारो, मां उन सां ॾाढो इलाही प्यार कंदो आहियां। उनजो गानो माना जेको 24 मुमताज़ मौलवी साहब सां तव्हांजी मुलाक़ात थी आहे? न, मुलाक़ात कोन्हे थी, मोहबत कई आहे असां। इन जी छा वजह आहे? ईअं माना मोहबत आहे, माना उन सां माना ॿिया बि इलाही फ़नकार आहिनि, पर मां हिकिड़ो माना मुमताज़ ॿुधंदो आहियां। माना उनजे जेके शाइर आहिनि माना उहे सुठा आहिनि, उनजे माना ॻाइण में दर्द आहे, माना इन हिसाब सां माना उन्हनि जे शाइरनि मां तव्हांखे कहिड़ो शाइर सुठो लॻो? उन्हनि जे शाइरनि ॿिया बि शाइर सही आहिनि, की मोहबत कंदा उन्हनि सां, पर उन्हनि जो हिकिड़ो शाइर मूंखे सही आहे जेको असांजे बाडरे शहर जो असगर मुगैरी। अच्छा, हा, उन सां मां ॾाढो इलाही प्यार कंदो आहियां। ॿियो शाइर अहमद अली चाचड़ ऐं देशी नज़ीर मज़ारी जेको कश्मीर जो आहे। ॿियो रोशन शेख जेको लाड़काणे जो आहे। माना इन्हनि जी शाइरी माना मां ॿुधंदो आहियां, माना सही हूंदी आहे। सही। तव्हांखे उहो कलाम असांखे ॿुधायो जेको तव्हां माना बहितरीनु पसंदि कंदा हुजो, या तव्हांखे माना जेको ईंदो हुजे, तव्हां जेको मोहबत हुजे तंहिं कलाम सां तव्हांजी ॾाढी माना दिलि लॻल हुजे, उहो कलाम कहिड़ो आहे? थोरो असांखे गुनगुनायो। उहो कलाम जेको मां जेको असगर मुगैरी जो जेको ॿुधंदो आहियां, उहो गानो तव्हांखे मां ॿुधाईंदुमि जी, जेको 24 एल्बम में आहे। जेको मां ॿुधंदो आहियां। जेसी ताईं रोवारी ना मज़ो ई ना ईंदो थी, दिल पंहिंजी ठारी ना मज़ो ई ना ईंदो थी, जेसी ताईं रोवारी ना। किथे ढोर सुञा किथे चोर सुञा, इहा रब जी कुदरत आहे। हर दोस्त करे दिलि प्यार, मूंसां तोखे मूंखां नफ़रत आहे। तूं मुंहिंजो न थिए मूंसां न मिले, इहा मुंहिंजी क़िस्मत आहे। तूं चओ या न चओ मां सम्झां थो, इहा तुंहिंजी हसरत आहे, इहा तुंहिंजी हसरत आहे। जेसी ताईं रोवारी ना मज़ो ई ना ईंदो थी, दिलि पंहिंजी ठारी ना मज़ो ई ना ईंदो थी, जेसी ताईं रोवारी ना।
पंहिंजी तबियत खे तब्दील न कई ॾुख ॾियण जी हेर छॾियई न जेके सारी हयाती मूं सां रखियई उहे कॾहिं वेर छॾियई न जिन तोखे मूं खां परे कयो उहे खसीस गैर छॾियई न मूं त तोखे सवारणु चाहियो पे उहे पंहिंजा पेर छॾियई न उहे पंहिंजा पेर छॾियई न जेसी ताईं रोवारी न मज़ो ई न ईंदो थी दिलि पंहिंजी ठारी न मज़ो ई न ईंदो थी जेसी ताईं रोवारी न। तमामु बहितरीन उन्हनि जी कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे पसंदि आई जो तव्हांजो उन्हनि सां प्यारु थियो? उनजी ॻाल्हि पसंदि आई पर उन जेके हिसाब सां माना जंहिं हिसाब सां माना ॻायो उहो बि माना आशिक़ आहे माना उनखे बि पंहिंजे महबूब मां धोखो ॾिनो माना उन इश्क में माना ॻायईं माना वरी असांखे बि पंहिंजो माना इश्क हुयो इश्क त हर माण्हू खे हूंदो आहे हा उन हिसाब सां वरी मां उनखे माना ॿुधंदो आहियां। दोखे वारो को ॾोखारो कलाम उन्हनि जो ॾोखारो जेको इहो तव्हांखे मां ॿुधायो मां इहो ॾाढो इलाही पसंदि कंदो आहियां मां पाण बि इहो ॿुधंदो आहियां। हा ॿिया बि जाम आहिनि। पंहिंजो इश्क जो हिकु दास्तान ॿुधायो था असांजी माना काफ़ी उन्हनि सां मुहबत आहे उन्हनि सां मुहबत रही आहे माना उन्हनि सां प्यारु कंदा जेकॾहिं अवां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे चैनल खे सब्सक्राइब करे वठो। मिलंदासीं हिकु नई वीडियो में तेसिताईं इजाज़त लिखी ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।